गुलाब जियां मुर्ग भरंदड़ सिज पंहिंजे सोनहरी किरणनि सां धरती जे गोले खे सूंहं सां सजाए ऐं ॿिपहरी वेला जो रोब ऐं ताब सां काढ़े जो टांडो ॿारे ऐं ईअं वरी शाम जो झीणी रोशनी अख़्तियार करे सिंधूअ तां सिरकी लकनि में लड़ी वेंदो आहे। हक़ीक़त में इंसान जी हयाती जो सफ़र बि ईअं ई हलंदो अचे। जॾहिं महसूम आहे तॾहिं माइटनि सां अंगल ऐं आरा, उभरंदड़ सिज जे हसीन किरणनि जहिड़ा ख़्वाब, कुझु तमनाऊं, कुझु हसरतूं, ऐं पोइ वरी जॾहिं पूर जोभन वठे, मची मोरजी जोभन माणे त सघ सिहत ऐं सूंहं ते नाज़ कंदे जवानी बख छिंभ में गुज़ारियो छॾे ऐं ईअं ई जॾहिं वरी वार चांदी थींदा आहिनि त वजूद अक जी काठी जियां बेजताइतो महसूसु करणु लॻंदो आहे त माज़ी जे मकाल खे सारींदे, यादि कंदे, लिखंदे ऐं लुछंदे हिकु ॾींहुं कालो के ॾींहं जीअं ऐं ॿियो ॾींहुं कीअं गुज़रियो, इहे यादूं सहड़ींदे लकनि में लड़ी वेंदी आहे हयाती जी सॼी हड़ ऐं माण्हू सुम्ही पवंदो आहे मिटी जी गोद में। पर जेसीं ताईं हयाती जी हड़ मथे ते हूंदी आहे ऐं साह जो सॻो हिन वारियासे वजूद सां ॻंढियल हूंदो आहे, तेसीं ताईं मिटी मुठ मां ठहियल ई माण्हू अखियुनि जी आरसी में ख़्वाबनि जा वॾा सिंगार सजाइण लॻंदो आहे। उस्ताद बुखारी चयो आहे त कुझु जांच कबी, कुझु सोच कबी, कुझु माठ कबी, कुझु शोर कबो, कुझु होश कबो, कुझु जोश कबो, कुझु गौर कबो, कुझु ज़ोर कबो। हर हालत में, हर सूरत में हिन हालत खे हुई करिणो आहे। जे हीअं न थियो पोइ हूअं कबो, जे ईअं न थियो कुझु और कबो। जो वियो रहिजी को काफ़ हुजे, जो देव हुजे को काफ़ भॼे, जो आहे फ़रिश्तो अर्श वञे। माण्हुनि में जेको माण्हू आहे हिन महफ़िल जो सो मोर कबो, हिन महफ़िल जो सो मोर कबो। प्रोग्राम सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद पेश कयो पियो वञे ऐं हाणे सुगंध जे सफ़र में शामिल कयूं था अव्हां जा उमाणिल ख़त। ऐं मोहम्मद अली फूटेजो जी चूंड आहे मुर्शिद लतीफ़ सरकार जो भलारो बैत। पाए गह गिचीअ में पाता पाड़े तिन, दरंग ज़ेब तलस कढियाऊं क़िस्मन, जोज़ जझे जोड़ से ॿ कई बूटन, चुनियूं थान छुरियल चङा चिट चुनिन, खुइबा हालारी खूब से सरियूं मंझ तरहन, बांधना बहची अखरें रतार अंग्रेज़न, बखमल बाता फुलकारियूं भला गुल बदन, टौर टिकूं टारिन से सावा पट पटिन, अॻियां मूं अखियुनि लिखी खयाऊं ॾेजड़ा। ॻोठ यासीन थेबे खां नूर मोहम्मद थेबे ऐं असगर अली थेबे जी चूंड आहे हीअ शाइरी। हथनि ते गुल चिटे जेका जवानी काल्ह आई हुई, अखियुनि खे लुड़क ॾेई काफ़ी उहा अॼु मोकिलाए वई, हयाती ॿूर हेरण जीअं छणी वेंदी कॾहिं आख़िर, ॾिसा ता पाधका नीरो अखियुनि में आ उॾाए वई, कॾहिं ही वार हाकारा विया अॼु यार चांदी थी, चवण जो आ इहो मक़सदु जवानी बि वॼाए वई। नारे खां ज़हीर अहमद शर जी चूंड आहे आजिज़ अब्दुल गनी शर जी शाइरी। बिना ॾोह मूंखां जुदाई करीं थो, इहा यार कहिड़ी सचाई करीं थो, वफ़ा मूं सदाई कई यार तोसां, मगर कीन मूंसां वफ़ाई करीं थो, सफ़ा यार सादा असीं कुर्ब वारा, अजायो भला छो वॾाई करीं थो, इहो सूर तुंहिंजो विसारे न सघिबो, ॿियनि जे चवण ते दगाई करीं थो, सदा यार तुंहिंजो ॾिनो साथ आजिज़, मिठा वाह जी अॼु चङाई करीं थो। महबूब दरस जी शाइरी ॻोठ गुल मोहम्मद ख़ासखेली जे हबीबुल्लाह ख़ासखेली, मोहम्मद अली सिकंदर ऐं ग़ुलाम दस्तगीर ख़ासखेली
ऐं सीलोर मोरीअ जे वफ़ा ज़फ़र अली ऐं अल्ह ॾिने गिशकोरीअ जी साॻी चूंड। ॿारो तण जे ॿोलिन जहिड़ा ॿोल विसारे वेठो आहीं, क़ीमत जिन जी कीन सुझे से कौल विसारे वेठो आहीं। जिन जो तोले साहस के थो तोते जिन जो लहे उभरे थो, अहिड़ा आशिक रोगी माण्हू रोल विसारे वेठो आहीं। गुल बि साखी आहिनि प्यारा कोमल कोमल कलियूं साखी, घोर थिया जे गुलनि जा तूं झोल विसारे वेठो आहीं। रांदियूं रहंदे खिलंदे कुॾंदे ॿेली जेके ॿोल ॿधासीं, रांदियूं कुॾंदे खिलंदे कुॾंदे ॿेली जेके ॿोल ॿधासीं। टाक मंझंदि जा टिड़ियल टाणा टोल विसारे वेठो आहीं, टोल विसारे वेठो आहीं। कुछ साथी असांखे टेलीफोन करे याद कयो आहे ड्यूटी रूम में। ॻोठ जुमे खान ख़ासकेली खां, हाजी खान ख़ासकेली, ज़फ़र अली ख़ासकेली, रफ़ीक अली ख़ासकेली, ॻोठ अबू बकर दुरेजी बलोचिस्तान खां, अब्दुल हमीद छुटो, इमामदीन छुटो, इम्तियाज़ छुटो, लाड़काणे खां असांखे याद कयो इस्माइल अरबाब चांडे, ॻोठ मोहम्मद उस्मान थेबो खां, गुलाम नबी थेबो, लियाकत अली ऐं मुदसर अली, नवाब शाह खां अमानुल्लाह बिरोही, हिज़ब जान बिरोही ऐं अमीर बख्श चांडियो, ॻोठ ज़ंगी खान मरी खां मोहम्मद बख्श मरी, इनायत अली, मौला बख्श मरी, ऐं बलोचिस्तान खां याद कयो मोहम्मद यामीन छुटो ऐं मोहम्मद नसीम छुटो। शहर जाम साहिब खां सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी, ॻोठ ज़ंगी खान मरी खां असांखे याद कयो मोहम्मद बख्श मरी, चाकर खान मरी, मेहरान चौक बदीन खां एम रफ़ीक मला, साइमान नाज़ मला, ॻोठ अब्दुल्ला लुटर खां मोहम्मद साले लुटर, ॻोठ पुनू खान पंवर खां रुस्तम अली पंवर, चूहड़ जमाली खां नाज़ नगर खान जमाली, मोहम्मद आशिम, मोहम्मद ज़करिया, महराब ऐं गुलाम कादर जमाली। मुंड जुमराऊ खां याद कयो गुल मोहम्मद राजड़ ऐं जन्नत खातूं। मुंड जुमराऊ खां ई मोहम्मद छुटल एबू पोटो, वली मोहम्मद एबू पोटो। करचात खां असांखे याद कयो ज़फ़र अली गबोल, परवेज़ अली गबोल, अली अकबर गबोल ऐं अली असगर गबोल। ॻोठ गुलाम हुसैन जलालानी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालानी, महबूब नाज़ जलालानी, झोल खां मोहम्मद नसीम हैदरी, फ़कीर मोहम्मद हैदरी। ऐं पक्का चांग खां याद कयो गुलाम अकबर शर ऐं इमदाद अली चांग। गोराड़े थिर खां रोशन अली रिंद, मुमताज़ अली रिंद ऐं करीम बख्श रिंद। शोरान बलोचिस्तान खां याद कयो मोहम्मद इसाक रिंद, पीरल मरी ऐं शाह मुराद हिसवाणी ऐं ॾाढा हिसवाणी बि याद कयो। ॻोठ मोहम्मद ईसा बुलेदी खां ज़हीर अहमद ऐं ज़वार अहमद बुलेदी याद कयो। ॻोठ अली नवाज़ शर खां राजा फ़कीर मोहम्मद शर, मोहम्मद ताहिर शर ऐं मोहम्मद नवाज़ शर, शाह नवाज़ शर। शहर हिंगोरने खां याद कयो मोहम्मद हसन शर, मोहम्मद अमीन शर। ॻोठ हाजी आचार लुंड खां सिकंदर लुंड, अब्दुलरहमान लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड। कुंडरी खां कासिम लछवाणी, चौबन कुमार, अनीता पार्स, संगीता पार्स। कंबर अली खान खां याद कयो हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग ऐं आबिद हुसैन गोपांग, शकील रमज़ान गोपांग। अवां सभिनी साथियुनि याद कयो, अवां जा लख थोरा। हिकु नज़र अवां जे ख़तनि ते। सरवेज सिजावली जूं सिटूं आहिनि। ॻोठ सरफराज़ राजड़ खां सूमार भील जी चूंड। ॾेह जा ॾोथी वणनि, ॾौरनि ते ॾोथियाणियूं वणनि, ढट पासे ढेल जहिड़ियूं ढोल ढाटियाणियूं वणनि, ढाटियाणियुनि जे हथनि में मोक माध्याणियूं वणनि, भेज भिनड़ी भिट ते कनि भोग भाॻियाणियूं वणनि, ऐं खथेरिन जे हथनि में ख़ूब खांभाणियूं वणनि, साणेह जूं सोढियूं सरवेच सांगियाणियूं वणनि, कोड मां तोते कुॾां कूकुन कंधारनि जा वतन, तो मथां सदके वञा सांगिन संघारनि जा वतन। सचल सरमस्त जी सराइकी शाइरी मां ॻोठ हाजी मोहम्मद याकूब मरी जे मोहनदास ओड ऐं शामन दास ऐं अजमल कुमार जी चूंड। तेॾे हुसन दा ताब न झल सघंदा, ना परदा चाहीं में मर पवसां, तेॾे नेण नशीले ज़ालिम हिन, ना कजला पा में मर पवसां, तेॾे सुहिणी टोर निराली हे, ना कमर हिला में मर पवसां, तेॾा आशिक हा मां सचल बचपन दा, ना रुख बदला में मर पवसां। टंडे अलायर खां शहज़ादे वकार अहमद सूमरे, वफ़ा रज़ा अली सूमरे ऐं शहज़ादे फ़खुर इमाम सूमरे जी उमाणिल हीअ शाइरी। मूंखे अव्हां जूं निगाहूं थियूं मारिन, नखरीलियूं निरालियूं अदाऊं थियूं मारिन, सजण सच इहो आहे चयो अथमि तव्हांखे, कयो था जेके से जुदायूं थियूं मारिन, छॾे जग अव्हां सां मूं जोड़ियो आहे रिश्तो, पंहिंजनि जूं पाण खे दगाऊं थियूं मारिन, पर नाहे परवाह कंहिंजी भले सभु रुसन, अव्हां लाइ घुरियल रुगो दुआऊं थियूं मारिन।
ॻोठ गुलाम हुसैन जलालानी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालानी, महबूब नाज़ ऐं मुख़्तियार नाज़ ऐं आरज़ू असलम जलालानी जी उमाणियल नाज़ फ़कीर मोहम्मद जलालानी जी शाइरी जूं ही सिटूं। तोसां मिलण मजबूरी आहे, मौत बराबर दूरी आहे, नाज़ जलालानी यार न आयो, ज़िंदगी बाक़ी थोरी आहे। शहर हथुंगे खां कायमल भील ऐं जमाल भील जो ही ॿियो ख़त मिलियो ऐं हिननि सिटुनि सां त मायूसिन जो मेलो आहे, तोबिन हां अकेलो आहे, कोन थिया आहिनि दूर के पाछा, उभरियो सिज सवेलो आहे, राह न को रस्तो साईं, जीवन घाटो ॿेलो आहे, शायदि लुढ़ी पिरी मां बींदसि, लुड़कन जो रेलो आहे। अलाए त कंहिंजूं सिटूं आहिनि। ॻोठ याकूब मरी खां मोहन दास जो ही ॿियो ख़त। चुप छो आहीं वाह चयो, हा चुप छो आहीं वाह चयो, अॼु ॻाल्हाए घाव चयो, आख़िरनि में हुरखुरा छाउन खे आ ताव चयो, सम्झी वियसि मां ईंदे तूं हा ईंदे तूं। ऐं कुझु उहे ख़त जिन ख़तनि में अव्हां असांखे मोकिलियूं आहिनि चंद शाइरी जूं सिटूं। मोरजंगे कुंडरी जे इनायतुल्लाह कपड़ी जी उमाणियल संदसि शाइरी। दूर थींदी रही तुंहिंजी चाहत पिरी, मूंखां रुसंदी रही पोइ बि राहत पिरी, हा दूर थींदी रही तुंहिंजी चाहत पिरी, मूंखां रुसंदी रही पोइ बि राहत पिरी, तो पुॼाणा सखी चूर बणिजी वई, मुंहिंजे ख़्वाहिशुनि जी ही इमारत पिरी। ख़ूब सोचो अथमि पर रहियसि बेख़बर, ख़ूब सोचो अथमि पर रहियसि बेख़बर, प्यार तुंहिंजो बि हो ॼण गुज़ारत पिरी, कौल कपरी कई से विसारे छॾी, छो छॾे वे अधूरो इनायत पिरी। नसरी सिटवन ॻोठ बिलू पंवर जे मोहम्मद यूसुफ पंवर, मुनीर अहमद, सरीर अहमद ऐं अमीर अहमद पंवर जी चूंड। अनेक अंधियुनि रातियुनि में टुटंदड़ सितारनि जे आख़िरी निहारुनि छा इहो चवण त नाहे चाहियो त सभु कुझु रुॻो ॾुख आहे, या इहो चवणु चाहियो आहे त ज़िंदगी जे ख़ूबसूरत तशरीह फ़क़ति इहा आहे त टिड़ंदे बि रोशनी करणी आहे, त वरी रोशनी ॾींदे ॾींदे छणणो बि आहे। टहकनि जो अहसासु आहे, मुर्कुनि जो अहसासु। टंडे अलायर खां बशीर गुल सुमरे, सिकंदर अली ऐं शहज़ादे अली रज़ा ऐं महबूब अली ख़ासकेली जी चूंड ही लतीफ़ो। महिमान मेज़बान जे पुट खां पुछो, पुट तव्हांजो पीउ छा करे रहियो आहे? छोकिरे जवाबु ॾिनो, चाचा तव्हांजे वञण जो इंतज़ारु पियो करे। ॻोठ अहमद ख़ान मुरादानी खां अलाहजड़ो मुरादानी ऐं परवेज़ अली मुरादानी जी चूंड ही सिटूं। हिन दुनिया में एतमाद उहा चीज़ आहे जेका दोस्ती ऐं दुश्मनी जे विच में हिकु पुल वांगुरु आहे, जेकॾहिं ठही वञे त दोस्ती ऐं टही वञे त दुश्मनी। ॻोठ अकरी शरीफ़ जे उदास मोहम्मद आलम शर बलोच, वफ़ा मंज़ूर आलम शर ऐं सरफराज़ राजा जी चूंड ही सिटूं। सभई ॼण हुसन जा हवाला रुसी विया, अव्हां जे अखियुनि जा जमाला रुसी विया, हयाती बुसिया अव्हां संग न आहियो, रुठल रौनकूं हिन उजाला रुसी विया, अंदर में लथल आहे सुरकनि जी मौसम, विया टहक विसरी जमाला रुसी विया, टिकी टाक पई तॾहिं आहे मूं वटि, टिकी टाक पई तॾहिं आहे मूं वटि, ज़ुल्फनि जा मूंखां झुराला रुसी विया, हू ज़ुल्फनि जा मूंखां झुराला रुसी विया। शहरकोट लालू खां गुल मोहम्मद मरी ऐं मोहम्मद इस्माइल मरी जी चूंड आहे। अमर ख़ुर्शीद शाह जी शाइरी। अव्हां जा हम सफ़र थियासीं, चवनि था वक़्त वर थियासीं, मगर हिन समुंड जेॾे फ़ासिले खां केरु ॼाणे थो, अव्हां ॼण हू किनारो ऐं असीं ही ॼण कपर थियासीं, चपनि ते मुर्क खे उते वतूं खिलंदा पिया साथी, चपनि ते मुर्क खे उते वतूं खिलंदा पिया साथी, मगर अंदर ई अंदर में उजड़ियल को शहर थी पियासीं, अव्हां जी बेरुखी जा थिया आहियूं आदि अलाए छो, तॾहिं उन चोट भारी ते बि ईअं बेख़बर थी पियासीं, असां सूरन सवारी ते चढ़ण खां अॻु न हो सोचियो, रसी अण ॼाण मागन ते अजायो दर बदर थियासीं, अजायो दर बदर थियासीं। राज़ सां तुंहिंजो लिहारण आहे ई ॾाढो अजीब, राज़ सां तुंहिंजो लिहारण आहे ई ॾाढो अजीब, घूर ॾेई घूंघट में घारण, घूर ॾेई घूंघट में घारण आहे ई ॾाढो अजीब, राज़ सां तुंहिंजो लिहारण
साथियुनि यादि कयो आहे टेलीफोन करे ॻोठ हाजी शाहबेग शर खां एयाज़ हुसैन शर, शिराज हुसैन शर, दुरेजी बलोचिस्तान खां मोहम्मद असद छुटो, मुमताज़ छुटो साहिब, ॻोठ हाजी बचल छुटे खां मोहम्मद छुटो, मीर हसन छुटो, ॻोठ मिठे खान चांग खां अब्दुल रहमान चांग। यादि कयो असांखे जुडे खां अली हसन ख़ासकली, दुरेजी बलोचिस्तान खां मजबूर अलाह बचायो छुटो, सोज़ अली छुटो, ॻोठ खान रिंद खां सईद खान रिंद ऐं हुजत अली रिंद साहिब, ऐं शहर ढिलियार खां हैदर अली बोज़दार ऐं अलबेलो बोज़दार, ॻोठ सारेजो खां मोहम्मद रफ़ीक उनड़। यादि कयो असांखे ॻोठ घाड़ी खां एजाज़ अहमद खोसो, राहत अली खोसो, ॻोठ गांवर सियाल खां वफ़ा मुनीर अहमद सियाल, अली बख्श सियाल, ॻोठ बेग जरवार खां असांखे यादि कयो अब्दुल लतीफ़ जरवार, शान जरवार ऐं आरिफ जरवार, मजादी फार्म हाउस खां शाइर मजादी जरवार, मोहम्मद मूसा ऐं दरिया ख़ान जरवार। अवां सभिनी साथियुनि यादि कयो, तव्हां सभिनी जा लख थोरा। यादि कयो ॻोठ ख़ान संजराणी खां फ़क़ीर असदुल्ला संजराणी, अवां मुर्शिद लतीफ़ सरकार जो भलारो बैत लिखियो त अॼु पुण वायूं कन वणजारा वञण जूं, हलण हारा सुपरी रुआं तां न रहनि, आऊं झलींदी केतिरो आयल साम्हूं ॾिन, पग छोड़े जिन विधा ॿेड़ा ॿार में। यादि कयो असांखे ॻोठ मोदर ख़ान खां नगर पार्कर खां गुलाम हुसैन चांडियो, लख थोरा तव्हांजा। ॻोठ मोहम्मद सलेमान ख़ासकली, मड़े बूला ख़ान खां मुख़्तियार अली ख़ासकली, नवाज़ अली ख़ासकली साईं, तव्हांजा बि लख थोरा। तव्हां बि हिन सफ़र में असांखे काफ़ी ख़त लिखिया। खोसा कॉलोनी राजे गंढे खां कामिल फ़क़ीर खोसो, मुख़्तियार अली खोसो ऐं वफ़ा जान मोहम्मद खोसो ऐं किरड़ फ़क़ीर खोसो। अवां सभिनी साथियुनि यादि कयो। ऐं यादि कयो ॻोठ मिठो ख़ान चांग खां अब्दुल रज़ाक चांग, जारकी शाख लॻ। अवां यूनुस हमदम जूं सिटूं लिखियूं त छॾे वियो असांखे लिखणु ॾियो असांखे, ग़मी बेवसीअ ते लिखणु ॾियो असांखे, कोई मीत मन लाइ न ठाहे सघियासीं, न को बाह दिलि जी बुझाए सघियासीं। लॻ। अवां यूनुस हमदम जूं सिटूं लिखियूं त छॾे वियो असांखे लिखणु ॾियो असांखे, ग़मी बेवसीअ ते लिखणु ॾियो असांखे, कोई मीत मन लाइ न ठाहे सघियासीं, न को बाह दिलि जी बुझाए सघियासीं। लॻ। अवां यूनुस हमदम जूं सिटूं लिखियूं त छॾे वियो असांखे लिखणु ॾियो असांखे, ग़मी बेवसीअ ते लिखणु ॾियो असांखे, कोई मीत मन लाइ न ठाहे सघियासीं, न को बाह दिलि जी बुझाए सघियासीं। लॻ। अवां यूनुस हमदम जूं सिटूं लिखियूं त छॾे वियो असांखे लिखणु ॾियो असांखे, ग़मी बेवसीअ ते लिखणु ॾियो असांखे, कोई मीत मन लाइ न ठाहे सघियासीं, न को बाह दिलि जी बुझाए सघियासीं। लॻ। अवां यूनुस हमदम जूं सिटूं लिखियूं त छॾे वियो असांखे लिखणु ॾियो असांखे, ग़मी बेवसीअ ते लिखणु ॾियो असांखे, कोई मीत मन लाइ न ठाहे सघियासीं, न को बाह दिलि जी बुझाए सघियासीं।